वगड़ पुलिस जो गश्त दौरान ॾोहारे सां मुक़ाबिलो थी पियो बदजवाबदार गिरफ़्तार हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई। इन सिलसिले में SHO वगड़ मीर मेहदी रज़ा टालपुर ॿुधायो त पुलिस नफ़री सां गश्त दौरान अली असहाबू रोड वटि ॾातो तीवड़ा पुल ते ॾोहारनि सां मुक़ाबिलो थी पियो। ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुया त पुलिस खे ॾिसी मथनि फायरिंग करे ॾिनी। पुलिस पारां जवाबी फायरिंग कई वई। मुक़ाबिले दौरान ॿ ॾोहारी मंठार वल्द अली अकबर मीरभर ऐं बशीर वल्द अली अकबर मीरभर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। ही संदसि जा ॿ साथी पुलिस मथां फायरिंग कंदा फ़रार थी विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार ॻोठ थरड़ी हाशिम जा रहवासी आहिनि, जिन वटां रिपीटर ऐं बंदूक हथ करे वरिती आहे। जवाबदारनि मथां मुख़्तलिफ़ थाणनि नसीराबाद, वगड़ ऐं लाड़काणे में संगीन नोयत के क़त्ल, फुर धाड़े ऐं पुलिस मुक़ाबिले जा केस दाख़िल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी ॾोहारी बशीर मीरभर जो वधीक क्रिमिनल रिकॉर्ड जांच करे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।